नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आवां संझा सैयद आवां बिशारत सुमरो हलंदासीं हल कटनी में फोर्सिस की गाड़ी बारूदी सुरंग से टकराइजी वही। हमले में कैप्टन और सिपाही शहीद। ISPR मौजूद इलाके में दहशतगर्दन खिलाफ ऑपरेशन कयो पियो वञे। अहिड़नि वाक़ियनि से हौसला कमज़ोर नथा थी सघनि। वज़ीर आज़म इमरान खान अॼु 2 ॾींहनि जे दौरे ते रवानो थी रहियो आहे। वज़ीर आज़म ॾखण विच एशियाई मुल्कनि जी कॉन्फ्रेंस जी मेज़बानी कंदो। कॉन्फ्रेंस में अफ़गान सदर अशरफ गनी बि शिरकत कंदो। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस विघे वधीक 47 मरीज़ पहुची विया। फौतुनि जो अंग 22,689 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,245 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,81,392 थी वियो। हेल ताईं 9,16,373 मरीज़ कोरोना मां सेहतियाब थी विया। कोरोना वबा जी शरह 5.2% रही। वज़ीर आज़म इमरान खान के सेहत बाबत सलाहकार डॉक्टर फैसल मलिक मुल्क में ईद उल अज़हा ते वधीक पाबंदियूं हणण जो इशारो ॾेई छॾियो। डॉक्टर फैसल सुल्तान चवे थो कोरोना सां गॾु हलणो आहे त एहतियात करणु पवंदो। मुतासिर इलाइक़नि में वधीक पाबंदियूं लॻायूं वेंदियूं। ईद ते पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि रहंदी। सिंध हुकूमत जो फ़ैसिलो बहितर आहे। मुतफ़िक़ आहियूं वैक्सीन कराईंदड़ माण्हू ई सियाहती मार्गनि ते वञी सघनि था। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवण आहे त भारतीय क़िस्म जे कोरोना सबबि केतिरनि ई माण्हुनि जी हालत ॻणती चोरी आहे। शहरी पंहिंजनि प्यारनि जी ज़िंदगियूं दाव ते लॻाइण खां पासो कनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर ट्वीट में चवे थो त वॾे अंग में माण्हू भारतीय कोरोना में वठिजी विया आहिनि। भारतीय क़िस्म जे वायरस ॿियनि मुल्कनि में वॾी तबाही मचाई आहे। अस्पतालुनि में कोरोना जे मरीज़नि में वाध थी रही आहे। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, रियाज़ चांडियो और सजाद चांडियो ATC में पेश। जलाल महमूद शाह की हाज़िरी का छूट वारी दरख्वास्त मंजूर। अदालत पारा पुलिस के केसिस जा चालान पेश करण जो हुकुम। कोयटा का खुशदार वींदड़ कार पलटी थियण सबब 3 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। फौतन में मोहम्मद खान, जावेद अख्तर और नसीर अहमद शामिल। लाश अस्पताल मुंतकिल। दादू इंदस हाईवे ते गॾा गाड़ी और एम्बुलेंस के टक्कर, 4 ॼणा ज़ख़्मी। सिंध के मुख्तलिफ़ शहरन में किथे हल्की तो किथे तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। नशर फिरोज़, दरिया रोड, कोटलालू, मिठियाणी, पटीदन और ॿियनि इलाइक़नि में बरसात गर्मी जो ज़ोर चुकी वियो। हेठाई वारा इलाइक़ा पानी टची विया। सिंध के मुख्तलिफ़ शहरन में तेज़ हवा और गजगोड़ से गॾु बरसात जो इम्कान। मौसमियात हफ़्ते जो चवणु आहे त कराची, ठटे, उमरकोट, बदीन, सागड़ और ॿियनि शहरन में बरसात पवण जो इम्कान आहे। 20 और 21 जुलाई ते बरसात जो इम्कान आहे। मुल्क जो अॻूणो सदर ममनून हुसैन कुछ अरसो बीमार रहण खां पोइ लाडाणो करे वियो। ममनून हुसैन कैंसर सबब 2 हफ़्तनि खां कराची जी खांगी अस्पताल में इलाज हेठि हो। ममनून हुसैन 2013 खां 2018 ताईं मुल्क जो सदर रहियो ऐं संदसि शुमार मुस्लिम लीग नून जे सीनियर अॻवाननि में थींदो हो। मध्य जी वेझो ॻोठ मोहम्मद खान बुरड़ो में नौजवान मच्छी के तलाउ में विंझंदे ॿुॾी फोत थी वियो। वारसनि ॿुॾी फोत थियल नौजवान जो लाश खणाए अस्पताल पहुचायो। गरावल जो दबलापाड़े में बिजली की तार थियण सबब नीगर समीर वाढो फौत। नीगर के वारसनि जो के इलेक्ट्रिक इंतजामिया ते घुसट जो इल्ज़ाम। नीगर जो मर्द जिना अस्पताल मुंतकिल। वारा में गाजी खावर रोड ते बिजली जो करंट लगन सबब नींद शबनम लाशारी फौत। बाबू खोसो वेझो ॻोठ तगियो खोसो में रोलू कुते ॿिनि ॿारनि समेत 3 ॼणनि खे ॾाढे विधो। ज़ख़्मियुनि खे बाबू खोसो अस्पताल आंदो वियो। वैक्सीन न हुजण ते फुल अस्पताल मुंतकिल। दादू वेझो ॻोठ खूह वारा कलोड़ा में घर अंदर बिजली जो करंट लगन सबब नारी जादिल कलोड़ो फौत। नारी जो लाश अस्पताल आंदो वियो। प्रियालो में परिणियल नारी के घुटा ॾेई क़त्ल करण बाद दफ़नाइण जो इंकशाफ। मक़बूला जो मुड़ुस भाउ और 2 पुटनि ते अगवा करे गुम करण जो केस दाख़िल कयो।